आऊं चवई थी छोकर मथा नजर रख दे न खूह में टपो जादो मिठल के समझाण माना पांजो मथो भित सा टकराइण जे बराबर आ विछे न शादी में खां जाणो सूरन सा भानो बेगम ऐं अकबर खान के राजी कयो आहे जेकॾहिं छोकरे कुछ कयो न तो हु इनकार करण में देर ही कोन कंदा। जादो तू छा थी समझी त इहो रिश्तो टुटे के त तोखां वधीक इंतजार आ हिकु चक्कर ने मिठल पूज जी शादी थी वञे त पोइ ॾिस जाए त मां इन्हे बानू बेगम ऐं अकबर खान खे कीअं थो नहन ते नचायां। इन्हे अधी बानूअ मूंखे रत वारियो आहे रत हिकु चक्कर इन्हे बानू बेगम जा आंडा मुंहिंजे हथ में अचनि ॾिस जाए त मां हिन जा कीअं थो ढींगा ढेरी कयां। तू त घणो कुछ सोचो वेठो आहीं पर तोखां अॻ में गोराम खान पंहिंजा पेर ॼमाए छॾिया आहिनि। छा हू तोखे पेर रखण ॾींदो हुते? नहीं छोरे गोराम के त मां ये चपटन ते उॾाए कढंदुसि चपटन ते मूंखे उन छोरे जो को बि ख़ौफ़ कोन्हे। उन ये घर में जेका ॾुखी मल्हा न उहा आहे मुंहिंजी भेण इहा निभागी साईं ॾुखी समझनी जॾहिं उन निभागीअ जे जिगर जो टुकड़ो असांजे हथ में ईंदो न हुआ निभागी असां सां कस खाइण शुरू कंदी। तू त चई तो पर मूंखे त नथो लॻे। जादो असां खां वधीक कमीणो इहो गोराम आ हुनखे ॾिस कीअं बर्दाश्त करे वेठा आहिनि। हो न करे जो अतीअ जे छोरीअ जो मुड़ुस आ ऐं अधी पंहिंजी न्याणीअ जे करे गोराम जे हथां ज़हर जो ॾिनल वटो बि पियो वेठी आ। मां तो हुन सां रत जो रिश्तो थो रखां हुन जो भाउ आहियां पोइ असांखे उहो बर्दाश्त छो न कंदी। जादो रुगो हिकिड़ो चक्कर मिठल ई पूज जी शादी थी ॾिसिजां त कीअं थो कयांसि ढींको ई ढेरी। आलम खान सुल्तान समझण का गरो आहे हाणे तू ही खणी सब्र कर बाबा। बाबा साईं मूंखे बि रत वहाइण जो शौक़ न आहे जेकर मुंहिंजी भेण मूंखे उ ॾेई था वञनि त मां कसम खणी थो चवां त मां हुननि जी घिटी जे बि साम्हूं न ईंदुसि ऐं हुननि जे बि साम्हूं न ईंदुसि। बाबा तुंहिंजी भेण मल्हार जी ज़ाल आहे। बाबा साईं उनखे उहो दर्जो मल्हार ॾिनो किथे आहे? जंहिं ॾींहं खां मुंहिंजी भेण हुननि जे घर में वई आहे अॼु ॾींहं ताईं सुख जो साह न आहे खयो। बाबा साईं हुन हिनमहिल तव्हां मुंहिंजी भेण जी मुंहिंजी हालत ॾिसो जॾहिं तव्हां हुनजी हालत ॾिसंदव न त बाबा साईं तव्हां पाण रोई वेंदा। समझां थो मां सब कुछ समझां थो हलो वो वाकई वॾा ज़ालिम आहिनि। बाबा साईं मूं पंहिंजी ज़िंदगी में जेका वॾे में वॾी ग़लती कई आहे न त खून बहा में पंहिंजी भेण जो संग उन खे बारह में उछलायो आहे। इन खां सुठो हो त मां पंहिंजे सोट जो सिर ॾेई छॾियां त ज़िंदगी भर हिकिड़ो सूर हुजे हा। बाबा साईं घट में घटि बाबा इहो हिकिड़ो सूर त मां सही वञा पर मां इहो रोज़ अज़ाब त न भोॻियां। बाबा साईं कुछ बि थिए छा बि थिए भली रत जा दरिया वही निकिरनि पर मां पंहिंजी भेण खे वापसि आणींदुसि। जेकॾहिं सुल्तान वारा सां मां अटकाणो पियो न त बाबा साईं मां पूरी पंहिंजी संगत खे घुरां। इन करे बाबा साईं मां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त मूंखे दिलि सां इजाज़त ॾियो पंहिंजी वफ़ादारी जूं ज़ंजीरूं मुंहिंजे हथनि में विझी मूंखे क़ैद न कयो। बाबा साईं मूंखे आज़ाद छॾियो त मां हिन सुल्तान वारनि खे तोड़े वठां। ऐ मुंहिंजा मालिक तू ही हिननि खे सम्झ ॾे बाक़ी मूंखां ॻाल्हि करी आहे। बेगम पैसा मिलिया? अरे बाबा किथे असां सॼे घर खे उलट पुलट हेॾा होॾा पेटियूं हंध विहाणा सभु हेॾे होॾे करे छॾिया आहिनि। लॻे थो बाबो कम खे गुलू करे। अरे अकुल जा अंधो को पेटी में या विहाणे में अंदर थोड़ा पिड़े पैसा रखंदो पोइ किथे रखिया हूंदसि? चलिया ये वॾे जुग जा माण्हू खंदी छा कंदा आहिनि बोरनि में पैसा विझी घर में खोटे बंदि करे छॾंदा। तव्हां वञो गोदलियूं ऐं रंबा हथ कयो खॾा खोटियो। घर में खॾा खोटियूं
बाबो पादर हणे तो वरी कीअं मूं हुनखे ॿधी सुक कयो आहे। इहा ॻाल्हि सुठी आहे। वणे वणे हिन ॻाल्हि में वणे बाबे मां तूं न कढिजांइ। जेसि ताईं पैसा न मिला हुन मां हथ कोन कढंदुसि। कुता कदो वो पैसा मिलंदा बि कोन। इहे छा चई? कुझु न कसो वदा चए थो त पैसा ॾाढा ॾुखिया मिलंदा। अरे पैसा ज़रूर मिलंदा। अॼु खां पोइ तव्हां कोटा शुरू कयो, किथे न किथे पैसा त पिया हूंदा न। अॼु इहो कमु करे वठो, सुभाणे मां वरी मोटी ईंदुसि। ओ ज़ाहिर साईं जेसि ताईं पैसा न मिलंदई न बाबे मां तूं न कढिजांइ। बाबे जो कमु गुलू हुजे। वदा पैसा सच में बाबा घर में लिकाया हूंदा। हाँ यार चई सच थो। वो खोटियूं था घर जूं कुंडू सुंडू मथां पैसा निकिरी पवनि। पोइ मां वञी रंबो ऐं कोडर खणी अचां। रंबो खणी आ। अबा थोड़ो ख्याल करे त हलंदो कर। चाची गलती थी वई, आइंदा न थींदी। सॼो फर्श ख़राब थी वियो। चाची साफ़ कराए था वठो। त पोइ जल्दी कर, फर्श साफ़ करे वठ। त मां अकबर लाइ ॿी चांहि थी खणी अचां। छा चाची? मां साफ़ कयां फर्श? पुट घर में नौकर न आहे ऐं इहो कमु असांखे ई करिणो आहे। जे तो घर जो कमु कयो त छा तुंहिंजी इज़त किरी पवंदी छा? न चाची, मुंहिंजी इज़त छो घटिजी वेंदी? मां कयां थो फर्श साफ़। त पोइ पुट वारो कर, जल्दी कर, देर न कर। समझा थो त सॼी ज़िंदगी इन घर जा फर्श साफ़ कंदो रहंदुसि। इन खां त सुठो आहे त कंहिं पंहिंजे कचे पके घर में वञी रहिजे। हा हा गुराम, ॿियो को बंदोबस्त कर। अबा अञा फर्श साफ़ कोन कयो अथई छा? जल्दी करे वठ। बस चाची थी वियो, देर न आहे। हुकुम कयो आलम खान, कीअं यादि कयो अथव? वो ॿाहिरां कुझु दोस्त घुराया ऐं उहे तो वठी रहंदा ऐं हुननि जी ख़िदमत में का बि कमी न थिए। तव्हां बेफ़िक्र थी रहो, तव्हांखे शिकायत कान मिलंदी। तमामु प्यारा दोस्त आहिनि ऐं शिकायत थियण न घुरिजे। उन्हनि खे ख़ैर में घुरायो अथव? लाला सुल्तान वारनि सां मल करणी आहे ऐं उहा बि गाए वॼाए करणी आहे। चइबो त सुल्तान आपे खां ॿाहिरि निकिरी वियो आहे। होश विञाए वेठो आहे। इन मस्त उठ खे नक में नाकेली विझणी आहे। असांखे हुकुम करी आहे, ॿाहिरां दोस्त छो पियो घुराई? लाला तूं हिन तरह जो आहे, जेकॾहिं तोखे वठी हलियुसि न सुल्तान वारा तोसां मसइलो कंदा। हू ॿाहिरियां दोस्त आहिनि, धक करे हलिया वेंदा। का ख़बर न पवंदी त किथां आया ऐं केॾां विया। इन जे करे मां हुनखे पंहिंजी उहो ताक़त ई कोन थो रहायां त सुल्तान वारा शक करे विझंदा ऐं होशियार थींदा ऐं ज़मीनुनि ते कोन निकिरंदा। इन करे दोस्तनि खे तो वठो रहायां, सुल्तान वारनि खे शक बि न पवंदो। जीअं ज़मीन ते ॿाहिरि निकिरंदा न त हुनखे न छॾिबो। इन कम में मां बि तव्हां सां गॾु हूंदुसि। उन ॻाल्हि खे पोइ ॾिसंदासीं। सुभाणे मुंहिंजा दोस्त तौर पहुची वेंदा। उन्हनि खे उतां ॾिठल आहे। जीअं उहो पके ते पहुचंदा न पोइ मां तोखे फोन कंदुसि ऐं तूं उन्हनि खे वठी वञ। ठीकु आहे आलम खान, मां तयारु रहंदुसि। छा थो चए? जेकॾहिं सदोरे खे मूं भॼायो पियो हुजे हा न तव्हांखे कोन ॿुधाया। इन जो मतिलब त छोकिरीअ जी तोखे का बि ख़बर न आहे, ईअं न? यकीन कयो त मूंखे सदोरी जी का बि ख़बर न आहे। इहा दुश्मनी मूंसां मुंहिंजो सोट आलम पियो निभाए। आलम खान जे करे त ज़िंदा आहीं। जेकॾहिं आलम खान सां तुंहिंजो रत जो रिश्तो न हुजे हा न त हिन वक़्त ताईं तुंहिंजो लाश बि न मिलिया। वैसे आलम खान सां मुंहिंजो को बि रिश्तो न आहे। जेकॾहिं तव्हांखे मारणो आहे न तव्हां भल मारे छॾियो, बाक़ी न ई मूं सदोरी खे भॼायो आहे ऐं न ई मूंखे सदोरी जी का ख़बर आहे। वठी वञे हिनखे बंदि कयोसि। योसी ताईं मुंहिंजे साम्हूं हिनखे न आणिजो
जेस ताईं समूरी हकीकत मूंखे नथो ॿुधाए। बाबा साईं तव्हां इजाज़त ॾियो त हिनखे ठाऊ को सटको हिकिड़ो ॾियो। छा कंदो तव्हां? हाँ छा कंदो तव्हां? हिकिड़ो सटको आई न पाण ई सुधरी वेंदी। घणी गाड़ी न हण, न त उफड़ न मारे छॾिया। मां तव्हांखे इहा सलाह ॾींदुसि त हितां मूंखे ज़िंदा न छॾिजो। जेकॾहिं मां हितां ज़िंदा वयुसि तव्हां मां को बि ज़िंदा न बचंदो। बस हाणे बस, ख़बर आहे मूंखे तूं केॾो ठाऊ को मुड़ुसु आहीं। एतिरी तो में हिम्मत ई न अड़े। ये जेको बि ॻाल्हाई पियो न आलम खान जी पुठ भराई जे करे पियो ॻाल्हाई। इन आलम खान जे करे मुंहिंजा इहे हथ ॿधल आहिनि त तो जहिड़ा बलूंगड़ा मुंहिंजे साम्हूं ताहूं करे खीसियूं करे माफ़ियूं वठंदा आहिनि। इहो शौक़ बि भली तव्हां पूरो करे ॾिसो। हाणे घणी ॼाणी न आहिनि, ज़बान काकड़े खां कढी कुतनि ॾानो छॾे छॾियां। वठी वञो हिनखे, वञी वाड़ियोसि। सॼी ज़िंदगी तव्हांजी टाड़ा में गुज़री, कॾहिं जवानी जो अखर तव्हां नथा लियो। ये त पंहिंजे मुंहं सां खंगियो, तोए पंहिंजा होश छो विञाया? बोलो कंगण सां पलांद पूरा न आहिनि थींदा। मां सुबुह शाम हितां अचां वञा थो, ऐं जॾहिं बि पलांद कयो न सिधी बंदूक मुंहिंजे सीने में हणो। बाक़ी इहो कुत्तन वांगुरु भौंकार करणु, इन मां तव्हांखे छा थो मिले? बस हाणे बस हितां निकिरण जी कर न त छा बंदूक हण दे, हणी कढ, हणो। डर असां तोखे बंदूक कोन हणंदासीं, तूं असांखे बंदूक हणी ॾेखारजांइ। असांखे जेको कमु करणो हुयो उहो असां ॻाए वॼाए कमु कयोसीं। तुंहिंजे घर में घिरी मां पंहिंजी ज़ाल खे वठी आयुसि। हाणे जेकॾहिं तो में दम आहे त मुंहिंजे घर में विखत रखी ॾेखार। कसम मूंखे पैदा करण वारे जी ज़ात जो, जेको पहिरियों मुंहिंजे घर में रखंदे न उहो पेर मां मुरे खां कटे छॾींदुसि। तव्हां मूं पुठियां मुंहिंजे घर में घड़िया, पर मां तव्हांजे पुठियां तव्हांजे घर में न घड़ंदुसि। मां जॾहिं बि तव्हांजे घर में घिड़ियुसि ऐं इहो जल्दी मां तव्हांजे घर में घड़ंदुसि ऐं तव्हांजे सीननि ते लतूं रखे पंहिंजी भेण खे वठी वेंदुसि। इहो आलम खान जो तव्हां सां वाइदो आहे, वाइदो। तो जड़ा कई आलम आया है वया, ये पब क्यों वनी ॿियनि अॻियां ॾे, असां तोखे चङी तरह सुञाणियो। अमा मां सम्झां थो त वरियाम खे रईस जा ई माण्हू ॿधी खणी विया। न चाचा, रईस जा माण्हू वरियाम में ईअं हथ विझंदा ई कोन। उन्हनि खे आलम इजाज़त ॾिनी हूंदी। आलम भला पंहिंजे सोट खे कीअं माराईंदो? उन ॾींहुं छा पोचे? हाँ छा पोचे त जेकॾहिं 2 ॾींहंनि में वरियाम सची न कई त रईस जा माण्हू ॿधी खणी वेंदसि। आलम कावड़ में चई वेठो, पर ईअं कंदो कोन। पोइ वरियाम वियो त वियो काॾे? उन ॾींहुं राणीअ जे पोयां वियो हुयो ऐं उन ॾींहं खां वठी वरियाम ज़ाहिर ई कोन्हे। चाचा भला किथे सुल्तान वारनि त वरियाम खे पंहिंजी औताक में क़ैद नाहे कयो? न, सुल्तान वारनि जे वर चढ़ियो ई नाहे। इहो कमु रईस जे माण्हुनि जो आहे। ठीकु आहे चाचा, आलम अचे त मां हुनखे चवांसि। अमाल में मथां ज़ोर रख त वरियाम खे रईस जे चंबे मां छर राहे ॾे। मूंखे सम्झ में नथो अचे त आख़िर सुल्तान जी भेण गुम काॾे थी वई। बाबा थी सघे थो उनखे किथे वरियाम छॾे आयो हुजे। ईअं न आहे जबल, जेकॾहिं छोकिरी जे वरियाम खे ख़बर हुजे न असांखे ज़रूर ॿुधाया। छा तव्हां हुन ते एतिरो टार्चर कयो जो हो मजबूर थी नालो खणे आ? बाबा साईं असां त बस खां कोन घटायोसीं। बाबा साईं छोरो वॾो पादरनि जो पको हो। नलावती वरियाम में एतिरो दम ई न आहे। असुल में तो सही तो चए त छोरीअ जी वरियाम खे ख़बर ई न आहे।
बाबा साईं जे या वरियाम खे बि ख़बर न आहे त पोइ आख़िर छोकिरी वई केॾां? या सॼी रांदि ते अकबर खान जी रचायल आहे। बाक़ी सुल्तान वारनि खे त मूं मजबूर कयो जेके कसम खणी छोकिरीअ जी जान बख़्शनि पिया ऐं अदे अकबर रात जे पेट में ई छोकिरीअ खे गुम करे छॾियो। हिन में अकबर खान खे कहिड़ो फ़ाइदो पवंदो बाबा साईं? कहिड़ो फ़ाइदो पवंदो? दोसू अदो अकबर खान आलम खान वारनि जे इशारे ते पियो थो कुॾे। आलम खान बि उहो ई करे हा जे सुल्तान वारनि आलम खान जी भेण खे अधमो करे छॾियो आहे न। इन्ही तरीक़े सां आलम बि सुल्तान वारनि खां इहो ई पलाद वठे पियो। सुल्तान वारा ईअं करे सघनि था, पर आलम खान एॾो किरियल न आहे जो न्याणियुनि मारा करे। जबर तो आलम खान खे सुञातो किथे आहे? आलम पीठल पाणी थई जेको पंहिंजे वाकुरे जो कंहिंखे अंत ई नथो ॾे। आलम जे मुंहं ते घुंड हिकिड़ो ऐं दिल में घुंड कुझु ॿिया अथसि। हू पाण खे कुल ताक़त थो सम्झे ऐं इन जूं अरडायूं बख़्शण वारो अदो अकबर खान आहे। उन्हनि ॿिन्ही जा घमंड मां टोड़ींदुसि। मां जेकॾहिं उन्हनि जी रचायल रात में मूं उन्हनि खे मात न ॾिनी त राणा खान न सॾाईंदुसि। चाचा साईं हिकिड़ो अर्ज़ु कयां, जेकॾहिं तव्हां हिन जो ग़लति मक़सद न कढो त। गौरम यकीन कर त मां तोखे पंहिंजे पुट वांगुरु सम्झां थो। तो अरदायूं छॾियूं ऐं मूंखां माफ़ी वरिती त मूं बि तोखे इहा इज़त बख़्शी ऐं मां ॾिसां पियो त तोमें अॻु खां घणी बहितरी अची वई आहे। ऐं हा, जेकॾहिं तूं पंहिंजे पाण खे हिन ख़ानदान में ज़म करणु चाहीं थो त पोइ तूं पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ खे असांजी तरफ़ां साफ़ रखियो अचे त बाबा तोखे बि उहा ई इज़त मिलंदी जेका मां पंहिंजे औलाद खे थो ॾियां। बाबा जानी, गुराम तव्हां सां कुझु अर्ज़ु करणु चाहे थो। पुट, गुराम खे मां पंहिंजे औलाद जीअं सम्झां थो, औलाद खे सम्झाइण वॾनि जो फर्ज़ हूंदो आहे। बाबा पुट गौराम, तूं चओ छा थो चवणु चाहीं? चाची, असुल ॻाल्हि इहा आहे त मां हिन घर में वेही वेही बेज़ार थी वियो आहियां। मां चाहियां थो त पंहिंजो को कारोबार कजे ऐं कारोबार शुरू करण जे लाइ हिन वक़्तु मूं वटि रुपयो बि कोन्हे। इन जे लाइ चाचा साईं खे अर्ज़ु कयमि त मुंहिंजी मदद करे त जीअं मां पंहिंजो को नंढो वॾो कारोबार करे सघां। गुराम बाबा, कारोबार हलाइण में वॾा लाहा चाड़ा हूंदा आहिनि, उनखे हलाइण वॾे ख़फ़े जो कमु हूंदो आहे पुट। ऐं बाबा, जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त तूं कारोबार में कामयाब न वेंदे। पर चाचा साईं, मां तव्हांजे टुकड़नि ते आख़िर हिते केतिरो रहंदुसि? अरे बाबा, जॾहिं मूं तोखे ग़ैर नाहे सम्झो त पोइ तूं इहो सोचो कीअं? चाचा साईं, सॼो ॾींहुं हिन घर में वेही वेही बेज़ार थी वियो आहियां। त पोइ बाबा, अॼु खां पोइ तूं वञी ज़मीनूं संभाल, तुंहिंजी आवाज़ कई ख़तम थी वेंदी। सियाणी, यकीन करी न मूंखे मानी पचाइण कोन थी अचे। वाह, जेकॾहिं ॻोठ मां अटो मां पिनींदसि त मानी तूं पचाईंदे, जे तूं अटो पिनींदे त मानी मां बेशक पचाए ॾींदमि तोखे। जेकर न ॿ मानियूं पचाए ॾींदी त लही कोन वेंदी। वाह, मूंखे एतिरी बुख कान्हे का कोड़ा। मां वयसि नज़ीरा खां अटो वठण, उनजी मानी पचायल तयार हुई, मूंखे ॿ गिरा ॾिने, मां पंहिंजो पेट भरे आई आहियां। हाणे उन अटो ॾिनो, हाणे तुंहिंजे लाइ खणी आई आहियां, हाणे उहे पचाए पियो खा। मां त तोखे असुल जो गिरह बि न पचाइजे। खुदा जी का मार पवंदई सियाणी। तॾहिं त चवां थी मुआ त वञ अधे खे फोन कर, दादी खे वठी अचे ऐं ॿियो न त घर जो कमकार करे ॿ टुकर मानी जा त पचाए ॾींदी न वक़्त ते, त पाण खाईंदासीं। ठीकु आहे, ठीकु आहे, मां कयां थो तुंहिंजो अछो मुंहुं। अॼु जो अॼु थो फोन कयां त ॿई ॼणा पहुची वञो। हाणे ईअं कर, तूं मानी पचाए ॾे त मां हुननि खे फोन करे अचां। मूंखे एॾी बि तकड़ कान्हे का उन्हनि खे घुराइण जी जो उथियो ई अटे तां वञी फोन करण जे लाइ। पहिरियां मानी पचा पंहिंजे ढिढ में हण, पोइ वञजांइ फोन करण। वॾो आयो ई सियाणी खे बताल करण त तूं मानी पचा त मां फोन करण थो वञा। पहिरीं पंहिंजी मानी पचा, पंहिंजी बुख पूरी कर, पोइ वञजांइ फोन करण। तोखे ख़बर आहे न, महानानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। निभागा मरिया डटा छल का बंदूक लॻंदई, वॾी का नांगन खाधल रही। एतिरो बि क्यास नथो पोई, एतिरो बि क्यास नथो पोई जो वक़्त ते ॿ मानियूं पचाए ॾी। मूंखे अलाए कहिड़े कारे नांग खाधो जो तोसां शादी कयमि। उहो ॾींहुं त मुंहिंजे लाइ निभागो हो, जंहिं ॾींहुं मुंहिंजी तोसां शादी थी, सॼी उमिरि पई अञा पिनी खावां।
आलम चाचा ॾाढो परेशान आहे, चवे तो त रईस जे चंबे मां वरियाम छॾाए ॾियो। नज़ीरा, जॾहिं मैं चाचा वारनि खे सम्झायां पियो त चाचा वारा छा पिया चवनि त असांजे विच में न अचिजो। आलम असांजे विच में इहे थोरियूं हेठायूं मथायूं थींदियूं रहंदियूं आहिनि। छा इन नंढनि नंढनि ॻाल्हियुनि जे करे तूं हुननि मां हथ कढी वेंदे? हाँ नज़ीरा, सोट ऐं चाचा जे बारे में मूंखे कॾहिं कुझु न चवण जी कार। हू सोट ऐं चाचा सां एतिरी कस खाधी आहे जो मूं पंहिंजे सॻे भाउ सां कस न आहे खाधी। सोट जे करे मूं पंहिंजी भेण खे आड़ा में चुलाए छॾियो ऐं हुनजी ज़िंदगी बर्बाद थी वई। इहो अहसास कॾहिं चाचा सोट खे थियो? जॾहिं मां पंहिंजी भेण खे अधु मुंहुं हिते वठी आयसि त चाचा कॾहिं इहो सोचो या मुंहिंजे सोट खे इहो अहसास थियो त आलम खान वांदो न आहे, मां हुनखे अस्पताल वठी वञा? कॾहिं हुनखे इहो अहसास थियो? नज़ीरा, इन जी ॻाल्हियूं न कर। इन्हनि त मुंहिंजो अंदर ई जोड़े छॾियो आहे। मूं चाचा जी सोट खे घणो पंहिंजो कयो, पर हुननि मूंखे कॾहिं बि पंहिंजो न सम्झो। नज़ीरा, हुननि जो वॾे में वॾो दुश्मन मां आहियां।